नाज़रीन, सिंधी अदबी संगत शाग झोल जे मेज़बानी हेठ शायर अब्दुल क़ादिर मासूम सांगड़ाई जी 20वीं वरसी मल्हाई वई। तक़रीब में शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि शिरकत कई। उन हवाले से पेश है धरती न्यूज़ सांगड़ जी रिपोर्टर सारंग वसाण जी रिपोर्ट। सांगड़ ज़िले जे अदबी उफ़क़ जे रोशन सितारे अब्दुल क़ादिर मासूम सांगड़ाई जी 20वीं वरसीअ जी तक़रीब सिंधी अदबी संगत झोल शाख पारां डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल सांगड़ में मुनक़द कई वई, जंहिंमें सांगड़ ज़िले जे कुंड कुड़छ मां अदबी शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। लेखक शाइर अज़ीज़ गोपांग, अलवरायो भेण फ़कीर अली बख्श महर, आजिज़ मगी समेत ॿियनि मासूम सांगड़ाई जूं सारूणियूं सारींदे चयो त मासूम हिकिड़ो अदीब, हुनजी जेका वधीक शख़्सियत जी खुशबू हुई उहा आई त जंहिं जंहिं सां बि मिलंदो हो उहे हुनजा दोस्त थी वेंदा ऐं जिथे वेंदो हो उन सां गॾु उहो काफ़िलो थी वेंदो। साईं मासूम सांगड़ाई बहितरीन शाइर बि हुयो, हिकु बहितरीन सियासी शऊर रखंदड़ अॻुवान बि हुयो, हिकु समाज सुधारक बि हुयो ऐं हुनजी शख़्सियत जा इलाही पासा आहिनि जिन ते असां ॻाल्हाए सघूं था। को बि माण्हू पंहिंजे दौर में केॾियुनि बि मुश्किल हालतुनि में को बि धरती सां वाॻियल रहण जे वचन सां को कमु करे थो त उनखे ज़रूरु तारीख़ यादि करे थी। बेहतरीन दोस्त, बेहतरीन सलाहकार हो ऐं अल्लाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। हुन खां असां तमामु घणो सिखियो। अदबी हवाले सां, शाइरीअ जे हवाले सां, सिंधी अदबी संगत जे हवाले सां, स्पोर्ट्स जे हवाले सां तमामु घणो कमु कयो। पंहिंजे समाज में कुझु अहिड़ा माण्हू हुजनि था जेके पंहिंजे वजूद में पाण हिकिड़ी तहरीक हूंदा आहिनि। हिन समाज में पाण खे अहिड़नि माण्हुनि जी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे जेके समाज खे बहितर डायरेक्शन ॾियनि, बहितर शयूं सम्झाइनि। जे इलाइक़े सां हिकिड़ो शौरवान इंसान हो, उहो सुठो शाइर हो ऐं भली ॻाल्हि त उहो सुठो इंसान हो। हुन में इंसानियत जा अवगुण तमामु भला हुआ। सूरतुनि जे सराब में आहियां मां, अञा ताईं ख्वाब में आहियां, मूंखे जे तूं करे सघी महसूस तुंहिंजे हथ जे गुलाब में आहियां। साईं जेतिरो ख़ूबसूरत शाइर हुयो ओतिरो ख़ूबसूरत इंसान बि हुयो ऐं ख़ासि तौर ते इंसानियत जी प्रचार जेका आहे उहा बि कई आहे। कैमरामैन हाकम सोलंकीअ सां गॾु सारंग वसाण, धरती टीवी सांगड़।